जेको ॾाढो आहे उनखे सभु कुझु मिले थो, बाक़ी ग़रीब माण्हू जेको आहे उहो तड़पे थो पाणी लाइ। तेल ते पाणी एतिरो न आहे जेको माल पी सघे, ॿियो त ठहिबर माल जे पीअण जो पाणी तेल ते न आहे। जी इन वक्त मौजूद आहियां गोलारची वेझो लिगारी सिम वट, जिथे चाकरी शाख के आबादकारन पारां ज़रई पानी की शदीद खोट के खिलाफ थरकोल मेन रोड है कराची का बदिन विंदड़ इन ते धरणो हणी इनके बंद करे छड़ियो है, जैसा 100 गाड़ियों भी रहियूं आहिनि, केतरा मुसाफिर जका सख्त परेशान आहिनि। इन वक्त मुसां गॾु हिते जा ज़मींदार आबादकार मौजूद आहिनि, अचो तो हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। असांजा जेके फसल आहिनि बिल्कुलु कुझु ई कोन्हे, ॿिज त असां पोखियो ई न, बाक़ी जेके कम धंधे जा ॿिया फसल आहिनि मुकमल तबाह थी चुका आहिनि। ऐं इरिगेशन अमलो माने हिकिड़ो कारोबार करे छॾियो आहे, इहो धंधो करे छॾियो आहे। भूमि खां वठी करे असांजा दारोगा या ॿिया जेके आहिनि पैसा वठी मशीनूं रखाए वाटर टोराए बिल्कुलु क़यामत वारो मंज़र लॻो पियो आहे। ऐं हिते जेको ॾाढो आहे उनखे सभु कुझु मिले थो, बाक़ी ग़रीब माण्हू जेको आहे उहो तड़पे थो पाणी लाइ। असां वटि तव्हां विज़िट करे अचो था, अञा સુધી जेको आहे पाणी पीअण लाइ कोन्हे पूरी नालीअ में। त असांजो मुतालबो आहे एसी अचे या इंजीनियर अची ॾिसनि पाण सरज़मीन कनि त असांजी हालत छा आहे हुते। असां एसी साहब वटि वियासीं 8 तारीख़ ते, 8 महीने जी 8 तारीख़ ते एसी साहब वटि वियासीं। एसी साहब चयो आउं विज़िट करियां थो टेल जो, अव्हांखे पाणी पूरो करे थो ॾिना ॾियां थो, पर वरी एसी साहब इहे कोन आयो। उनखे 15 ॾींहं गुज़री विया, एसी साहब कोन आयो, एसडीओ साहब कोन आयो, केरु विज़िट करण लाइ तयार कोन्हे। असांजी टेल ते पाणी जो ज़रो कोन्हे, मुंड वारा वाटर सभु टुटा पिया आहिनि, गुंदियूं गैर कानूनी 50 लॻियूं पियूं आहिनि असांजी नाली ते, जेके कढाइनि कोन था दारोगो बेलदार ऐं एसडीओ साहब सभु मिली जुली ये कढाइनि कोन था। असां टेल ते पाणी एतिरो न आहे जेको माल पी सघे, ॿियो त ठहिबर माल जे पीअण जो पाणी तेल ते न आहे। असांजो ज़ुल्म आहे ऐं असां एसडीओ साहब ऐं एसी साहब खे गुज़ारिश कंदासीं तव्हां टेल जी अची विज़िट करियो, तव्हां टेल जी अची विज़िट करे ॾिसो त पाणी तेल ते केतिरो आहे। हाणे माना सीज़न वञे पियो, असीं माना छा बच्चनि खे छा कराईंदासीं ऐं माना छा कंदासीं असीं। तंहिंजे करे असांजो मुतालबो त एसडीओ ऐं माना एसी भई अचनि त असांजो माना जेके मुतालबा था ॿुधे असांजो मसलो हल करे ॾे। असांखे पुछर ते खाटी मंज़ूर थियल हो, खाटी अॻ में कढी आहे, पोइ असांखे पाणी न पतो आहे। हींअर आख़िरी आहे 9 महीनो अचण वारो आहे, अञा ताईं असां वटि पाणी बिल्कुलु न आहे। महिरबानी करे असांखे पुछर ते पाणी पहुचायो वञे। असांजी ज़मीनूं सभु जेके ईअं पियूं आहिनि, कमांद पोखियासीं उहो सुकी आहे ॿिज वारा, ऐं माल लाइ पाणी टेल में पीअण लाइ कोन्हे। असांजो ऑफिसर को बि कोन असांजे टेल ते अची को ॾिसे सरज़मीन करे त को बि पाणी हिन आहे जा ठली गोला गोला पिया कनि। हीउ 8 महीनो थी वियो आहे, 8 महीने जी 17 तारीख़ आहे, हिन खां पोइ आबादी थींदी। तंहिंखां पोइ जे बरसातूं पयूं, पोइ इहे लिफ्ट मशीनूं जेके मुंड वारा ज़मीनदार आहिनि से हींअर लिफ्ट मशीनूं हलायो, पाणी पिया पीअनि, असांजो चोरी पिया कनि। उनखे केरु ऑफिसर चवण वारो कोन्हे। ऑफिसर जेके मिलिया पिया आहिनि, पछाड़ी जॾहिं बरसाति जो थी वियो तॾहिं वरी बि लिफ्ट मशीनूं जेको हलायो, वञूं त असांजो आबादी कोन थींदी, पर पछाड़ी असांजा घर बुॾाए छॾीनि। हिननि मुतालबो कयो आहे हितां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े आला इख्तियारनि खां त चाकरी शाह के जल्द अज जल्द पाणी फराहम कयो वञे ऐं हिननि खे वधीक माली नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आशिका राई, सिंध वॉइस न्यूज़, गोलारची।